आइनाज़ हाणे रुकंदासीं खैरपुर जो। खैरपुर मां अगवा थी वियल 4 नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। मुग़विन हसनैन रज़ा, रबनवाज़ चन्ना, राजा सुहाग ऐं अनवर सुहाग जे घरनि में रोज़ राड़ो मतल आहे। धाड़ेलनि ॿिनि मुग़विन जे वारसनि खां 60 लख रुपया भुंग तलब करे वरितो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। खैरपुर मां अगवा थी वियल 4 नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। मुग़विन हसनैन रज़ा, रबनवाज़ चन्ना, राजा सुहाग ऐं अनवर सुहाग जे घरनि में रोज़ राड़ो मतल आहे। धाड़ेलनि ॿिनि मुग़विन जे वारसनि खां 60 लख रुपया भुंग तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां अव्हांखे आगाह कंदा हलूं। खैरपुर मां अगवा थी वियल 4 नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। मुग़विन हसनैन रज़ा, रबनवाज़ चन्ना, राजा सुहाग ऐं अनवर सुहाग जे घरनि में रोज़ राड़ो मतल आहे। धाड़ेलनि ॿिनि मुग़विन जे वारसनि खां 60 लख रुपया भुंग बि तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलूं त खैरपुर मां अगवा थी वियल 4 नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। मुग़विन हसनैन रज़ा, रबनवाज़ चन्ना, राजा सुहाग ऐं अनवर सुहाग जे घरनि में रोज़ राड़ो मतल आहे। धाड़ेलनि ॿिनि मुग़विन जे वारसनि खां 60 लख रुपया भुंग तलब करे वरितो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। खैरपुर मां अगवा थी वियल 4 नौजवान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। मुग़विन हसनैन रज़ा, रबनवाज़ चन्ना, राजा सुहाग ऐं अनवर सुहाग जे घरनि में रोज़ राड़ो मतल आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे खैरपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील जावरी सां। जी शकील, अपडेट कजो। जी बिल्कुलु, खैरपुर जा 4 मग़वी जेके आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु ताईं बाज़ियाब न करायो वियो आहे। संदन घरनि में जेको आहे रोज़ राड़ो मतल आहे। उन हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त टालपुर वॾा भरिसां जेको आहे ही 2 नौजवान आहिनि, राजा सुहाग ऐं अनवर सुहाग। उहे जेके इन पाण में मासा त बि आहिनि, उहे घरां निकिता हुया मज़दूरी जे लाइ। जिन खे जेको आहे अगवा कयो वियो हो, जिन जो हिन वक़्तु ताईं जेको आहे पतो न पइजी सघियो आहे। जॾहिं त हुनजे वारसनि जो चवणु आहे त हिननि खे जेको आहे धाड़ेलनि तरफ़ां मग़वी नौजवाननि जे नंबरनि तां कॉल करे जेको आहे 60 लख रुपया भुंग जो बंदोबस्तु करण जे लाइ चयो वियो। जॾहिं त ही 2 नौजवान ॿिया आहिनि जेके लुकमान जा रहवासी आहिनि, रबनवाज़ चन्ना ऐं हसनैन रज़ा। इन्हनि खे पिणु जेको आहे ही घरां निकिता हुया। जेको आहे ही ॿई गाॾियुनि जा मिस्त्री आहिनि ऐं गाॾियुनि जी लेन देन जो कारोबार बि कंदा आहिनि। ऐं हिननि खे बि जेको आहे 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्तु ताईं हिननि जो पतो न पई सघियो आहे। वारसनि पारां इहो चयो वियो आहे त खेनि जेको आहे अगवा कयो वियो आहे। ऐं हिननि जेको आहे IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां इहो मुतालबो कयो आहे त मग़वी नौजवाननि खे बाज़ियाब कराए संदन परेशानी ख़तमु कई वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।